थी आहे जो टंडे अलायर जो नौजवान जेको आहे उहो एॾी वॾे तइदाद में निकितो आहे हिकु शॉर्ट नोटिस ते जेको नौजवान हिते गॾु थिया आहिनि पार्क में ऐं नौजवाननि जो हिकु ई जेको इशू आहे त फेक डोमिसाइल जेको नौजवान जॾहिं असांजा सिंध जा नौजवान जेके डिग्रियूं खणी ऐं हथनि में खणी नौकरियुनि लाइ सियासतदाननि जे असांजे हिते हुकमराननि जे दर दर जो ठोकरूं खाए रहिया आहिनि लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो ॿाहिरां हिकिड़ा पंजाब ऐं KPK में एक्सपोर्ट थी हिते आयल जेके माण्हू आहिनि उहे अॼु जेके आहिनि हिते सिंध जा डोमिसाइल ठाराए ऐं वफ़ाक़ में जेका वफ़ाक़ जहिड़े मोतबर अदारे में सिंध जी कोटा ते भर्ती थियल आहिनि ऐं उहा लाड़केड़ में जेका फेक डोमिसाइल जे जेको साम्हूं आया आहिनि उनखां पोइ समूरी सिंध उथी पई आहे समूरी सिंध जा नौजवान उथी पिया आहिनि टंडे अलायर जा नौजवान जेको सुजाॻ थी पिया आहिनि जेको तव्हां यकीनन ॾिठो हूंदो ऐं तव्हांखे पाण खे जेका ख़ुशी थी हूंदी त हिकिड़े नंढे नोटिस ते जेका टंडे अलायर जा नौजवान जेके आहिनि उहे वॾे गॾु थिया आहिनि ऐं इनशाअल्लाह सिर्फ़ु टंडो अलायर न पर समूरी सिंध में अहिड़ियूं कमेटियूं जुड़नि पियूं ऐं हीअ नौजवान जेके आहिनि उहे पंहिंजे हक़नि ते धारो हणण कंहिं वरी न ॾींदा ऐं उहे जेके फेक डोमिसाइल ते जेके सालनि खां जेको सो असांजे कोटा ते सिंध जी कोटा ते जेको सो वञी ऐं वफ़ाक़ में नौकरियूं कनि पिया वॾे उहिदनि ते वेठा आहिनि उन्हनि खे असां घर भेड़ो कंदासीं ऐं उन डोमिसाइल जे फेक डोमिसाइल रखंदा उनखे मंज़िल आम ते आणींदासीं ऐं असां नौजवान जेके आहिनि उहो हमेशह इनकलाब आणींदा आहिनि इंशाअल्लाह।